अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्लास नंबर 20 सां अॼु असां पंहिंजो आगाज़ कंदासीं। कुझु ॾींहं असांजो गैप हुयो, उन जे करे हुयो त रमज़ान शरीफ़ जे करे असांजा शागिर्द घणो पोइते थी विया। उहे पंहिंजी जेका रमज़ान जे रोज़नि जे करे या पंहिंजे कमकारनि जे करे प्रैक्टिस कंटिन्यू न रखी सघिया। उन मैसेज पे कया त साईं महिरबानी करे कुझु ॾींहं गैप कयो त जीअं असां बाक़ी शागिर्दनि सां गॾु थियूं त उन खां पोइ क्लास हलाईंदासीं। अॼु खां वठी बाक़ाइदगी सां आगाज़ कयो आहे क्लास जो। इंशाल्लाह रोज़ जे बुनियाद ते क्लास हलंदा वेंदा। कोशिशि कंदुसि त क्लास खे शार्ट खां शार्ट रखूं ऐं अव्हां बि थोरो कोशिशि कयो, छो जो असांजो टारगेट आहे अक्टूबर ऐं नवंबर में जेके बि असांजा स्टूडेंट्स आहिनि इन्हनि जा ऑनलाइन अकाउंट ठाराए ऐं उन्हनि जा पोर्टफोलियो ठाराए असां उन्हनि जी माना हिकिड़ो इहे सम्झो त जॉब हंट कंदासीं। फिज़िकल लाइ बि माना त कराची इस्लामाबाद लाइ बि ऐं ऑनलाइन उन्हनि खे असां मार्केट में इंट्रोड्यूस कराईंदासीं इंशाअल्लाह ताला। इन जे करे पंहिंजो प्रैक्टिस ऐं पंहिंजो असाइनमेंट ते ध्यानु ॾियो। अॼु जो सबक़ु असांजो आहे पेज लेआउट ते। पेज लेआउट जी मां तव्हांजो पोस्ट रखी छॾी आहे पंहिंजी वेबसाइट ते क्लास नंबर 20 जे नाले सां। ऐं एज़ यूजुअल हमेशह वांगुरु हे डाउनलोड वारो बटण बि आहे तव्हांजो, तव्हां क्लास डाउनलोड करे छॾियोसि। क्लास डाउनलोड करे ओपन कंदव। ही क्लास आहे ऐं ही हिन जी डेफिनेशन आहे। मां तव्हांखे ॾसियो CSS जा 3-4 क़िस्म आहिनि। हाणे असां इनलाइन खां तव्हां CSS खां वाक़िफ़ थी विया उहो घणो। हाणे असां एक्सटर्नल CSS ॾे पिया वञूं, पर उन खां वञण खां पहिरियां मूं सोचियो त तव्हांखे सभ खां पहिरियां हिकिड़ी वेबसाइट जो पेज लेआउट उन में केतिरा हिसा हूंदा उन्हनि खे चङी तरह तव्हांखे सम्झणु अचणु घुरिजे। छो जो अॻिते हली तव्हां माना वेबसाइट ठाहींदो त तव्हांखे उन्हनि जा नाला अचणु ज़रूरी आहे। हाणे सभ खां पहिरियां हाणे फॉर एग्ज़ाम्पल ही असांजी वेबसाइट आहे, सॼो असांजो वेब पेज आहे, वेबसाइट जो पेज आहे। इन खां मथियों जेको हिसो हूंदो आहे असां इन खे चवंदा आहियूं हेडर। हीउ जेको हिसो आहे जिते मुंहिंजो माउस हले थो पियो हिन खे असां चवंदा आहियूं हेडर। उन खां पोइ नेव बार हेडर। हाणे हेडर में छा हूंदो आहे? वेब पेज जो मथियों हिसो आमतौर ते लोगो, साइट जो नालो या मेन्यू हूंदो आहे। हेडर में असां लोगो रखंदा आहियूं, साइट जो मेन्यू रखंदा आहियूं, या वरी असां उन जो मेन्यू ठाहींदा आहियूं। जीअं हिते मूं वारो हे हेडर आहे, ॾिसो मथे हे हेडर आहे, साइट जो लोगो बि लॻो पियो आहे ऐं मेन्यू बि ठहियो पियो आहे। ऐं इन में हे असांजा सोशल मीडिया आइकॉन्स रखिया पिया आहिनि। हितां हे थीम चेंज करणु सर्च बार आहे, हे थीम चेंज करण जो हिन में ऑप्शन लॻायो अथमांसि। ऐं हिते सब्सक्राइब बटण आहे। हे छा आहे मुंहिंजो? ही हेडर आहे। इन खां पोइ आहे नेव बार। नेव बार ही सेक्शन नेव बार जो आहे। ही जेको सेक्शन आहे हे नेव बार जो आहे। नेव बार में इहो सेक्शन जेको ॿियनि सिफ़नि या हिसनि ॾांहुं लिंक फ़राहम करे थो। हाणे ॾिसो हिते मां हिनखे पंहिंजो जेको लिंक नेव बार आहे हिन में ई लॻाए छॾियो आहे। फॉर एग्ज़ाम्पल हाणे ही जेके आहिनि हिन ते तव्हां क्लिक कयो था त AI वारे ॾे हलियो थो वञे। अगरि इहो हेडर जे हेठां तव्हां नेव बार रखंदव तॾहिं बि तव्हांजी मर्ज़ी आहे। मेन्यू रखंदव, उन में लिंक्स ॾेई छॾींदव, माण्हू उन ते क्लिक कंदा, हिकिड़ी जॻह खां ॿिए जॻह ते हलिया वेंदा। इन खां पोइ आहे सेक्शन ऐं आर्टिकल। हाणे सेक्शन में जॾहिं ईंदासीं असां, सेक्शन दस्तावेज़ जो हिकु हिसो माना पेज जो हिकु हिसो जेको लाॻापियल मवाद खे ग्रुप करे थो। माना ग्रुप करण लाइ असां सेक्शन यूज़ कंदा आहियूं। जीअं मिसाल जा न्यूज़ या ब्लॉग पोस्ट वग़ैरह जा जेके हूंदियूं आहिनि उहे असां उन में यूज़ कंदा आहियूं। उन खां पोइ आहे आर्टिकल। आर्टिकल इहो हिसो जेको मुकमल तौर ते पंहिंजो मवाद रखे थो, जीअं ब्लॉग, ख़बरूं वग़ैरह। हाणे हीअ वरी मां तव्हांखे पंहिंजी वेबसाइट ते वठी अचां। हाणे ॾिसो हे असांजो सेक्शन थी वियो। हीअ असांजो हेठि जेको आहे न हे सॼो असांजो आर्टिकल आहे। हे सॼो हिसो जेको हले थो पियो हे असांजो आर्टिकल जो हिसो आहे। हीअ सॼो हिसो आर्टिकल आहे। हेठि जिथे मुंहिंजो माउस हले थो पियो हे सॼो हिसो असांजो आर्टिकल आहे। ऐं इन खां पोइ राइट साइड ते असाइड या साइड बार। इन जा घणा नाला हूंदा आहिनि। साइड बार बि चइबो आहे, साइड बि चइबो आहे ऐं साइड बार बि चइबो आहे।
हाणे हीअ असांजी हीअ साइट आहे, ॾिसो न। हाणे हीअ साइट आहे, हितां खां वठी हीअं लाॻीतो शुरू थींदी हेठि कैटेगरीज़, वरी हे सॼी लाॻीतो साइट आहे। पर मां इन्हनि खे नंढा नंढनि सेक्शन्स में विरहाए छॾियो आहे साइट खे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल हिते असां टैग रखी छॾियासीं, वरी हिते मूं रखी छॾियो रीसेंट पोस्ट, हिते मूं सर्च लॻाए छॾियो, हिते मूं मां पंहिंजा छा अथसि नालो पंहिंजो शार्ट इंट्रोडक्शन ऐं सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स जूं लिंक्स लॻाए छॾियूं, ऐं हिते मां पंहिंजा कैटेगरीज़ लॻाए छॾियूं। हाणे हीअ छा आहे मुंहिंजी असाइट। असाइट खां बाद में आख़िर में ईंदो आहे फूटर। फूटर में असां पंहिंजो कॉपीराइट वग़ैरह रखी छॾींदा आहियूं, इंट्रोडक्शन रखी छॾींदा आहियूं। जीअं फॉर एग्ज़ाम्पल हिते असांजो कॉपीराइट आहे 2000 कैटेगरी, रीसेंट पोस्ट लॻाए छॾींदासीं, मैप्स लॻाए छॾींदासीं, कॉन्टेक्ट अस लॻाए छॾींदासीं। मतिलबु त फूटर में का न का अहम मालूमात रखिबी आहे। हाणे इहे जेके बि टैग आहिनि, इहे सभु टैग असां एक्सटर्नल CSS में लॻाईंदासीं, वेबसाइट में लॻाईंदासीं। जीअं HTML में असां डिव लॻाईंदा वेंदा आहियूं, सॉरी टैग लॻाईंदा वेंदा। हाणे मां VS कोड खोलियां थो। VS कोड खोले असां बॉडी में था अचूं। ॾिसो बॉडी में सभ खां पहिरियां मां हेडर टैग लिखंदुसि। हेडर टैग लिखी असां ओपन कंदासीं त हिन में असां मां लिखां थो फॉर एग्ज़ाम्पल BRT लिखी हिनखे असां लाइव प्रिव्यू था कयूंसि। हिते ॾिसो मथे मथे अची वियो BRT। इन खां पोइ अहिड़े हिसाब सां असांजो नेव बार सेक्शन आहे, असां हिते लिखंदासीं नेव नेव टैग। नेव टैग खां पोइ अहिड़े तरीक़े सां असां नेव टैग खां पोइ वरी सेक्शन खां पोइ वरी आर्टिकल खां पोइ असाइड खां पोइ फूटर। हाणे हिनखे मां रिफ्रेश थो कयां। हाणे ॾिसो मुंहिंजो BRT फूटर में लिखियो आहे, ॿिया सभु शयूं मुंहिंजूं ख़ाली आहिनि। हे जेके बि मां तव्हांखे हीअं मां हींअर ॾिसां थो हेडर, सेक्शन, असाइड, आर्टिकल, फूटर, हे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मतिलबु हीअं असां सॼी वेबसाइट ठाहे वेंदासीं। वेबसाइट त ठही वई, पर जेको नओं माण्हू असां जेके कोड ॾियूं था या नई कंहिंखे वेबसाइट ॾियूं था, या असां पाण ई वरी 2-3 महीननि खां बाद में वेबसाइट ते ईंदासीं त पर्टिकुलर जेको ख़ासि जेका जॻह पंहिंजी माना त हेडर वारी डेटा हेडर में हुजे, नेव बार वारी डेटा नेव बार में हुजे, आर्टिकल वारी डेटा आर्टिकल में हूंदी, त असांखे कमु करण में सवलाई थींदी ऐं उहा वेबसाइट उहो वेब पेज डिसेंट लुक ॾींदो। उमेद इहो ई थो कयां त एसी ताईं तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। आहिस्ते आहिस्ते हाणे असां जीअं हलंदासीं तव्हांखे इहे सभु शयूं किथे किथे कीअं ठाहिणियूं आहिनि इहे सभु तव्हां चङी तरह सम्झी वेंदो। इनशाला सुभाणे वरी असां ॿिए क्लास सां हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इजाज़त। अॼोको क्लास तव्हां सिर्फ़ु सम्झण जो आहे त आर्टिकल, सेक्शन, नेव बार कहिड़ा आहिनि, ऐं उन खां पोइ प्रैक्टिस कजो। मुख़्तलिफ़ क़िस्म जूं तव्हां वेबसाइट खोलिजो ऐं उन्हनि में ॾिसिजो त उन्हनि में फूटर कहिड़ा आहिनि, असाइड कहिड़ी आहे, सेक्शन कहिड़ा आहिनि, नेव बार कहिड़ी आहे, फूटर कहिड़ा आहिनि। अहिड़े हिसाब सां जॾहिं तव्हां प्रैक्टिस कंदो, वेबसाइटूं ॾिसंदो, त तव्हांखे सम्झ में ईंदी वेंदी त हे पार्ट हिन जो कहिड़ो कहिड़ो आहे। इनशाला सुभाणे वारी लेसन में वधीक तेज़ सां हलंदासीं। ऐं मां हाणे कोशिशि थो कयां त शार्ट खां शार्ट असां रखंदासीं त जीअं अॻिते तकड़ा हलंदा हलूं।